सभई सिंधी चाहिनि था त असांजा सिंधी ॿार सिंधी ॿोली सिखनि, सिंधीअ में ॻाल्हाइनि। ऐं इहा ॻाल्हि बि हर को थो चवे त सिंधी त ॿार घर में सिखी सघनि था पंहिंजे माता पिता खां, पर तकलीफ़ इहा ई आहे त असांजा सिंधी माउ पीउ घर में सिंधी नथा ॻाल्हाइनि। वरी इहो बि चवनि था त माउ जे मथां वॾी जवाबदारी आहे। त असां पिया सोचूं अहिड़ी का ॻाल्हि कजे, अहिड़ी का चटाभेटी रखिजे माताउनि लाइ, ऐं उहे पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि। किन खे त सिंधी ख़ासि अचे नथी त उहे वरी सिंधी सिखनि। सो असां हिकु कोशिशि करे रहिया आहियूं, यकदमि हिकु कॉम्पिटिशन जी असां हीअ अनाउंसमेंट था कयूं, हीअ ऐलान था कयूं, जंहिंमें माता पंहिंजे ॿार सां गुफ़्तगू कंदी, ॻाल्हि ॿोल कंदी सिंधीअ में, ऐं उहा सिंधीअ वारी ॻाल्हि ॿोल असां वटि वीडियो रस्ते मोकिलींदी। 2 खां 3 मिंटनि ताईं का बि ॻाल्हि ॿोल थी सघे थी ऐं इहो वीडियो कढी असांखे मोकिलिणो आहे। माउ जी उमिरि हुजणु खपे मैक्सिमम 45 साल। हीअ आहे उन्हनि जे लाइ जिन खे सिंधी घटि वधि थी अचे ऐं पंहिंजे ॿारनि सां नथियूं ॻाल्हाइनि। तंहिंजे करे तयारी कयो अॼु ई ऐं हाणे खां ई ॻाल्हाइणु शुरू कयो। असीं हिन में ॾाढा सुठा इनाम ॾेई रहिया आहियूं ऐं जेके ताईं ॿुधंदा त तव्हांजी बि दिलि ख़ुशि थी वेंदी। बसि असां सभिनी खे गॾिजी कोशिशि करणी आहे। तंहिंजे करे तव्हां सभई जेके 45 सालनि खां घटि आहियो माताऊं, उहे ज़रूरी आहे कोशिशि शुरू कयो ऐं पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में नंढो वीडियो ठाहिणु अॼु ई शुरू कयो। हाल त हीअ चटाभेटी शुरू थी रही आहे लोकली, यानी दुबई वासियुनि जे माताउनि लाइ। उहा 1 दिसंबर खां वठी 1 जनवरी ताईं हलंदी। करियो तयारी अॼु ई। जय झूलेलाल।